हितां हटाइण जी तहरीक शुरू थी वई आहे। तव्हांजी तहरीक में असां मुलाज़िमनि जी तहरीक में तमाम क़ौम परस्त धुरियूं लही आयूं आहिनि। वकील बिरादरी ऐलान कयो आहे त काराकोट 6 तारीख़ बिलावल हाउस तव्हां सां गॾु हूंदा। असां चवंदा टियों ॾींहं खां शागिर्द असांजी सपोर्ट में लही आया आहिनि यूनिवर्सिटियुनि जा कॉलेजनि जा। ईअं न थिएव त जीअं बांग्लादेश जो हशर थियो आहे तव्हां सां बि इहो ई हशर थिएव। हिन सोनामीअ में तव्हां रुकिजी न सघंदव, तव्हां बीही न सघंदव। हीअ जेका मुलाज़िमनि जी सोनामी स्टार्ट थी अथव इहे तव्हांजूं इज़तुनि खे नीलाम कंदी, तव्हांजे पगुनि खे नीलाम कंदी। इहे तव्हां पंहिंजूं पगूं हिन मुलाज़िमनि जे पेरनि में ॻोल्हिजो। हिन सोनामीअ में तव्हां लुड़ी वेंदो इंशाअल्लाह। तमाम दोस्त जेके बि वेठा आहियो उन्हनि खे गुज़ारिश ई आहे 6 तारीख़ असां सॼी सिंध जे मुलाज़िमनि जो सफ़र बिलावल हाउस न आहे। कोई भी दोस्त पोइते रहे न। समूरा जो समूरा उस्ताद कराची जो रुख कजो, पोयां तालाबंदी हूंदी। कोई भी दोस्त हथ मथे करे वचन कयो, वाइदो कयो त तव्हां कराची जे रोडनि ते हूंदो ऐं जेको क़यादत हुकुम कयो आहे, क़यादत इहो न चयो आहे त तव्हां शाम जो हलिजो सुबुह जो वापसि अचिजो, सुबुह जो हलिजो शाम जो मोटिजो न। जीअं तबलीगी निकिरंदा आहिनि हंध बिस्तरा पंहिंजा ॿधी खणी हलिजो। हंध बिस्तरा तव्हां सां साण हुजनि। असांखे क़यादत चयो आहे त जेसीं ताईं इहो नोटिफिकेशन कैंसिल नथो थिए, जेसीं ताईं DRA असांखे नथो मिले, जेसीं ताईं ग्रुप इंश्योरेंस नथो मिले, तेसीं ताईं असांजो घर बि बिलावल हाउस जो रोड हूंदो त असांजो सुम्हंदासीं बि उते, असां रहंदासीं बि उते, असांजो खाइण पीअण बि उते हूंदो। इन वचन इन वाइदे सां त सभु जो सभु समूरा दोस्त, समूरा उस्ताद, समूरा मुलाज़िम असां कराची बिलावल हाउस में उते असां पंहिंजो घर ठाहे वेही रहंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जो महिरबानी। हाणे पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ यूनियन जे सदर साईं हाजी खान शाही खान जागीरानीअ खे गुज़ारिश कंदुमि त उहो चनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं शाही खान जागीरानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लाड़काना डिवीज़न जा चेयरमैन ऐं हिन एहतिजाजनि जा सरवाण जीअं मबड़ो साहब ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा बहादुर साथियो ऐं हिन डिस्ट्रिक्ट लाड़काणो जो मुंहिंजूं भेनर, मुंहिंजूं अदड़ियूं ऐं मुलाज़िम साथियो, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, ही असांजो एहतिजाज हिन वक़्तु असीं 3 मरहले में गुज़री रहिया आहियूं, जेकी हाजी मोहम्मद अशरफ ख़ासखेली पंहिंजी हिकमत अमली सां जेकी ही एहतिजाज कराया आहिनि। आउं हिन स्टेज तां मां उनखे सलाम थो कयां। असीं टोकन हड़ताल खां ज़िलनि जा एहतिजाज हुजनि या डिविजनल एहतिजाज हुजनि, उनमें पूरी सिंध जे मुलाज़िम पंहिंजो अहम किरदार अदा कयो आहे। अहिड़े ई नमूने जेकी अशरफ ख़ासखेली साहब जनी जेकी हिकमत मिली आहे, तव्हांखे ख़बर हूंदी त 27 तारीख़ ताईं जेकी असांजा एहतिजाज हुया, उन एहतिजाजनि जो जेको सिर्फ़ मक़सदु हुयो उहो इहो ई हुयो त जीअं सिंध जे ऐवाननि में जेकी असांजा नुमाइंदा उते वेठा आहिनि, जिन खे असीं त बि वोट करे उते विहारियो आहे, मन उन्हनि जूं अखियूं खुलनि, मन हू इन कननि सां असांजा आवाज़ ॿुधनि त जीअं असीं पंहिंजे सिंध जा मारूअड़ा, उनमें मरीज़ हुजनि, ॿारड़ा हुजनि, दफ़्तर जा कारोबार हुजनि, त असीं उन्हनि खे डिस्टर्ब न कयूं। पर इन ऐवाननि में जेके जिन खे असीं वोट ॾेई विहारियो आहे, इहे अखियुनि खां अंधा ऐं कननि खां ॿोड़ा थी विया आहिनि। सो दोस्तो, ही जेको अॼु जो एहतिजाज आहे, लाड़काणे जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि, तमाम साथियुनि, मुंहिंजी भेनरुनि पंहिंजो अहम किरदार अदा कयो आहे। ऐं आउं ख़ुसूसन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे लाइ
हिन स्टेज सां इहो मैसेज ॾियणु थो चाहियां त जॾहिं हिन लाड़काणे में ही मुंहिंजूं भेनरियूं, ही मुंहिंजूं न्याणियूं, ही असांजा नौजवान, ही असांजा कुराड़ा, जॾहिं इलेक्शन हुई उन्हनि जी इहा ख़्वाहिश हुई त वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थिए, पर बिलावल साहब अॼु लाड़काणे में नारो लॻी चुको आहे त तूं असांखे वज़ीर आज़म नथो खपी। छो त सिंध जो मुलाज़िम हाणे जाॻी थियो आहे ऐं सिंध जो मुलाज़िम ही उहे हिते ओड़ी शख़्सियतूं वेठियूं आहिनि, अहिड़ा तमामु मोतबर शख़्सियतूं, असांजा टीचर्स, असांजा प्रोफेसर, जिन जे सदके ही असां सभु त आहियूं आहियूं, पर ही तव्हां जेके अवार्डनि में वेठा आहियो इन उस्ताद कोश जे सदके तव्हां आहियो सभई। उन सां गॾु हिन इतिजाजनि में सैनेटरी वर्कर भी तव्हांजे ख़िलाफ़ थी निकितो आहे, पियान भी तव्हांजे ख़िलाफ़ थी निकितो आहे, चौकीदार भी तव्हांजे ख़िलाफ़ थी निकितो आहे, टेक्नीशियन भी तव्हांजे ख़िलाफ़ थी निकितो आहे, डॉक्टर भी तव्हांजे ख़िलाफ़ आहे, प्रोफेसर भी तव्हांजे ख़िलाफ़ आहे, हर मज़दूर माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ थी निकितो आहे। इंशाअल्लाह ताला हिन एहतिजाज में हर पंहिंजी तंज़ीम जा तमामु हिकिड़ा तहरीकूं हलाईंदड़ ऐं तजुर्बेगार ऐं कामयाबी माणींदड़ दोस्त आहिनि जेके हिते दोस्त वेठा आहिनि, ऐं उहे सभु हिते हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकेली जी अॻुवाणी में उन्हनि खे सरवाण करे असीं सभु उन जा पोइ लॻियूं। ऐं मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां ऐं इहा गुज़ारिश बि कयां थो, मुंहिंजा दोस्तो, ही वक़्तु अथव, ही वक़्तु अथव, ही जेको असां गॾु थिया आहियूं सिंध जा मुलाज़िम ऐं जेकी अशरफ ख़ासकेली खे मां सलाम पेश थो कयां, जंहिं हिन झंडो हथ में खयो आहे उहो अॼु जे दौर जो गाज़ी अथव यार, ऐं हिनखे कॾहिं बि न छॾिजो। ऐं जेकॾहिं अॼु तव्हां पंहिंजा मक़सद न माणिया, असां छा था घुरूं? असां पंहिंजो हक़ था घुरूं, असां DRA अलाउंस था घुरूं, जेको ॿियनि सूबनि खे ॾिनो थो वञे, जेको असांजो राइट आहे। असांजी पेंशन जेका कटौती कई थी वञे उहो असांजी पंहिंजी पघारुनि जा पैसा आहिनि, असांजा पंहिंजा पैसा आहिनि, ॿियो त सभु कुझु खाई विया, पर हाणे ही मुलाज़िमनि जा पैसा बि खाइनि था। उन जे लाइ असीं ही जेके इतिजाजनि में हलूं था ऐं सुभाणे जे लाइ भी जेको इतिजाज आहे उहो साॻियो ई इतिजाज आहे। ऐं मोहतरम GM साहब जन ईंदा आख़िर में ज़ाहिर आहे उहो ऐलान कंदा, पर जेको मथां खां हाजी अशरफ ख़ासकेली साहब जन जेको ऐलान कयो आहे उन मुताबिक़ सुभाणे बि 4 कलाक असीं अलामती बुख हड़ताल ते हूंदासीं ऐं बाक़ी त तालाबंदी जो ऐलान आहे ई आहे। ऐं 6 अक्टूबर ते सिंध जा मुलाज़िम वध में वध उते शिरकत थींदा ऐं इंशाअल्लाह ताला उते असीं चेयरमैन अशरफ ख़ासकेली जी अॻुवाणी में पंहिंजा हक़ वठी इंशाअल्लाह वापसि ईंदासीं ऐं ॿियनि शयुनि जे लाइ बि तयारु रहो। जेकॾहिं हुते असांजी गिरफ़्तारियूं थियूं थियनि असांजे मर्कज़ी उहिदेदारनि जूं, ऐं हेल्थ डिपार्टमेंट जे हवाले सां मां सलाम थो कयां, मां पंहिंजी भेण खे अधीके जेका पॉपुलेशन खां जेका हिते तक़रीर करे वई, मां उनखे सलाम थो कयां ऐं मां पंहिंजी हिन भेण पंहिंजी औरतुनि जे जज़्बे खे बि मां सलाम थो कयां। ऐं आउं हेल्थ डिपार्टमेंट जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां त जेकी सिंध त्योहार में वेठा आहियो CM साहब ऐं हिन असांजे लाड़काणे जा नुमाइंदा ख़ुशूसन कंहिंखां के ही तहरीकूं लिखियूं छुपियूं न आहिनि, असांजा ही हिन वक़्तु तालाबंदी में त हलूं था, पर जेकॾहिं के असांजा मसइला हल नथा थियनि ऐं जेकॾहिं उते के गिरफ़्तारियूं थियूं थियनि त जीअं मुंहिंजी भेण ऐलान करे वई त असां पोलियो जो बाइकाट त छा, पर असां मुकमल इदारा बंदि करे छॾींदासीं। ऐं ही जेके असांजा माण्हू असां नथा चाहियूं त असां पंहिंजे मरीज़नि खे डिस्टर्ब कयूं जेकी परे परे खां अचनि था इलाज कराइण जे लाइ। हिन वक़्तु बि मुकमल OPD जी तालाबंदी आहे, पर असां उन्हनि जे इलाज लाइ इमरजेंसी में
ऐं उन खां पोइ वार्डन में डॉक्टर विहारिया आहिनि त जीअं हुननि खे गवर्नमेंट खे त कोई शर्म नथो थिए पर घटि में घटि असां हिननि खां महरूम न थियूं। पर जॾहिं इहे हालात थिया, जॾहिं असांजूं गिरफ़्तारियूं थींदियूं त हिन जेके हॉस्पिटलुनि में इहे वार्ड बि बंदि थी वेंदा, ऑपरेशन थिएटर्स बि बंदि थी वेंदा। पोइ ही जेके कम हूंदा सिंध जो, इहे तव्हांखे पाथरनि जूं कंडियूं खणी तव्हांजे ख़िलाफ़ निकिरी पवंदा। त दोस्तो महिरबानी, शायदि मां घणो वक़्तु वठी वियुसि, काफ़ी असांजा दोस्त आहिनि ऐं इनशा ताला असां मुतहिद हूं, असां गॾु हूं ऐं इनशा ताला तव्हांखे मां यकीन थो ॾियारियां त ही जेकी तव्हांजी ॿधी आहे, तव्हांजी जिदोजहद आहे, तव्हां कामयाब थी चुका आहियो। स्टेज ते जेके बीठा आहिनि दोस्त, उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पिंडा वञो, महिरबानी करे सिंध मुलाज़िम इत्तेहाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस, पेंशन रिफॉर्म, पेंशन कटौती, बीआरए। हाणे आऊं तपेदार एसोसिएशन ज़िले लाड़काने जे सदर साईं मुख़्तियार अली ज़ंगेजो खे गुज़ारिश कंदुमि त उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मुख़्तियार अली ज़ंगेजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर, तव्हां खां ग़लती थी आहे, मां आल नवाने जो सिंध जो नायब सदर आहियां, मुख़्तियार अली जतो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन पिंडाल जा मोर लाड़काने डिवीज़न जा सदर मोहतरम भाऊ GM अबरो साहब, उनजी पूरी कैबिनेट, पिंडाल में असांजा भाइर भेनरूं वेठल, अस्सलाम वालेकुम या अली मदद। गुज़ारिश इहा आहे त सिंध हुकूमत खे को एहसास कोन्हे त ही सिंध सूबे जा मुलाज़िम इहे पीपुल्स पार्टी खे वोट ॾेई मथे खणी अची वञनि था, लेकिन ख़ुदारा सिंध हुकूमत वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह कुझु एहसास कर, सुभाणे साॻियो ई तोखे सिंध में मोटणो आहे ऐं सिंध खां वोट वठणा थी। सरकारी मुलाज़िम वॾी उमेद खणी 60 साल वेचारो पूरो कंदो आहे, 60 साल खां पोइ पंहिंजे बचड़नि जो सोचींदो आहे त कंहिंखे न्याणी हूंदी, कंहिंखे पुटु हूंदो, त शायदि मां इहा 60 साल जी उमेद पूरी करे मां पंहिंजी न्याणी खे दाज ॾेई करे ऐं पंहिंजो रवानो कंदुसि ऐं पंहिंजे पुट जे लाइ, बचनि जे लाइ मां पंहिंजो घर ठाहींदुसि। पीपुल्स पार्टी जो नारो आहे लटा कपिड़ा और मकान। हिते मुराद अली शाह असांजा लटा भला ठाहिनि, असांजी रोज़ी त खसी ठही, हाणे असांजो घर खपण थो चाहे। वधीक आला तूं जेल मां कढी छॾ, मां पीपुल्स पार्टी जो आहियां, लेकिन इहो सोचे छॾ इंशाअल्लाह ताला वरी तूं जॾहिं आए त तोखे इहो सुठो जवाब मिलंदी त नामरो छा, तूं सिंध हुकूमत मुलाज़िमनि जो तूं वॾो मुखालिफ़ आहीं, तोखे एहसास कोन्हे छो त तोखे पंहिंजा बच्चा कोन्हनि, तूं ॿियनि जे बचनि जो एहसास न कंदे। मां गुज़ारिश कयां थो मर्द मुजाहिद आसिफ अली ज़रदारी साहब खे, ख़ुदारा तव्हांखे गुज़ारिश था कयूं, तव्हां मर्द मुजाहिद आहियो, सिंध हुकूमत ऐं चेयरमैन बिलावल साहब सिंध हुकूमत जे नज़रसानी करे वॾो ज़ुल्म थी रहियो आहे। साईं मुराद अली शाह चेयरमैन साहब खे थो चए, साईं कुझु बि न थियो आहे, मुराद अली शाह तूं ग़लति थो ॻाल्हाईं, तोखे इंशाअल्लाह हिते हिसाब ॾियणो आहे, पर क़यामत में बि तुंहिंजो वॾो हिसाब ॾींदो असां ग़रीबनि मुलाज़िमनि जे लाइ। ऐं तूं वॾो ज़ुल्म थो करीं। ऐं वरी बि असांजी उमेद मर्द मुजाहिद आसिफ अली ज़रदारी में आहे, बाक़ी हाणे ॾिसूं था त पूरो आहे। आख़िर में मां हिकिड़ो उस्ताद बुखारी जो शेर पढ़ंदुसि, असांजे वोट ते सरकार हलंदी आहे, उहे भोतार भाइर सभु सुञाणियूं, असांजे खून ते जा कार हलंदी आहे, उन जा टायर ट्यूब सभु सुञाणियूं। अस्सलाम वालेकुम या अली मदद। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे वेही रहो।
सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे वेही रहो जीअं असांजो प्रोग्राम बाज़ाब्ता हले। हाणे आपका मरकज़ी अगवान मोहम्मद बख्श कुंबर के गुजारिश कंदुमि त उहो चंद पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहम्मद बख्श कुंबर। को भी ॿार कढाए रखा न वञे, हे सभु ॿार निकिता था वञनि। बाक़ी कंहिंजे लाइ असां आया आहियूं, असां पंहिंजे लाइ न आया आहियूं, असां तव्हांजे लाइ आया आहियूं। सबूत ॾियो, इताद ॾियो, महिरबानी करे रहो त जीअं असांखे मैसेज वञे, पैगाम वञे। बराए महिरबानी करे बार बार तव्हांखे असां हिकिड़ो अर्ज़ु कयूं था, अदा वेही रहो, इताद कयो, सबूत कयो, ॿधीअ जो ज़ाहिर कयो। APCA सदा जिए। तू कहीं खे खामोश कंदे, तू कहीं खे खामोश कंदे, ऐलान हज़ारे मां नरगो मरण वार कंहिंखे ओ साथी, इएं कोन मरंदासीं ओ साथी, का आग लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं। आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सैयद हिदायत यार बुखारी, रफीक अमन जतोई, हाजी अशरफ खासकली, जीए मबड़ो, मज़र सुमरो ऐं पूरी लाड़काणे जी सिंध अॼु जनाबाग में इहो वचन करे पीपल्स पार्टी खे ॾेखारियो आहे त अॼु तुंहिंजूं ब्यूरोक्रेट्स, तुंहिंजूं अमड़ियूं, तुंहिंजा स्वीपर, तुंहिंजा क्लर्क, तुंहिंजा ऑफिसर तोखे जेका वोट ॾींदा, तुंहिंजूं जेका पेटियूं भरींदा, तुंहिंजा जेके इलेक्शन में ड्यूटियूं कंदा, अॼु उहे सरापा एहतिजाज थी त पेंशन कटौती नामंजूर, डेस्परेटी अलाउंस ॾिनो वञे। तव्हां हिते धरणे वारनि खे हिकिड़ी ज़हन नशीन कंदो वञा त पूरे पाकिस्तान में असीं सिंध एम्प्लॉइज अलाइंस समेत पूरे पाकिस्तान जा एम्प्लॉइज 500 अरब टैक्स था ॾियूं। इन नामुराद शाह खे ख़बर हुजे त 500 अरब टैक्स ही पूरे पाकिस्तान जा एम्प्लॉइ था ॾियनि त उन्हनि जी पेंशन कीअं था ॾियनि। नामुराद शाह हीअ तारीख़ तोखे लोहे छॾींदी। ही अशरफ खासकली हुर मुजाहिद थी, ही उस्ताद थी जिन तोखे पढ़ायो आहे, ही उहे क्लर्क थी जिन तोखे रिटायर कंदा। जीअं मबड़ो रफीक जतोई, अशरफ खाली जी गाज़ियत में 6 अक्टूबर ते सीएम ऐं साडो धरणो हणी साबित कंदासीं त सिंध धरती जा सबूत ज़िंदा आहिनि, पंहिंजा हक़ वठी पोइ मोटंदासीं। हाणे ग्वाज़ लाड़काणे डिवीज़न जे सदर साईं अनीसुर रहमान खे गुज़ारिश कंदुमि त उहो चंद पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं अनीसुर रहमान जलबाणी, DO प्राइमरी। अचे तो साईं साहब। साईं रफीक जतोई खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज जे तरफ़ अचनि। सिंध मुलाजिम इत्तेहाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पिंडाल में वेही रहो। सभिनी दोस्तनि खे इल्तिमास आहे त महिरबानी करे पिंडाल में वेहो जीअं असांजो बाज़ाब्ता प्रोग्राम हले। साईं अनीसुर रहमान, DO प्राइमरी लाड़काणो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिं दौर में इंसाफ न थींदा आहिनि ऐं हक़दार खे को हक़ न ॾींदा आहिनि, ॿुधो आहे उन दौर संदो पीउ माउ औलाद बि भागी ॼणींदा आहिनि। असांजो मानवारो साईं हाजी अशरफ खासकेली साहब, चेयरमैन C, GM अबड़ो, डिविजनल प्रेसिडेंट C, ऐं असांजा ॿिया मुख़्तलिफ़ प्रेसिडेंट्स, ऑल एम्प्लॉइज अलायंस, असांजो भेनर, असांजा भाइर, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त असांखे इहो सम्झणो पवंदो
त जॾहिं असांजो कराची जो धरणो हुयो उन में असांजा 3 मुतालबा हुया मुख्य। हिकिड़ो DRA अलाउंस हुयो, हिकिड़ो असांजो ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनेवलेंट फंड जो हुयो। उनखां पोइ जॾहिं धरणो कामयाबु वियो त असांजी जिदोजहद खे ख़तमु करण जे लाइ, असांखे छिड़छिड़ करण जे लाइ नवां नोटिफिकेशन आंदा विया पेंशन जा रिफॉर्म्स जे नाले ते। सब खां पहिरीं त असां इहो सम्झो इहो रिफॉर्म छा आहे। रिफॉर्म चइबो आहे जेका शइ बिगड़ियल हुजे उनखे सुधारजे। ही सुधरियल सिस्टम खे हिननि बिगाड़ियो आहे। छा इहो रिफॉर्म? बिल्कुलु न, हरगिज़ बि न आहे इहो रिफॉर्म। इहा असां सां वेसाघाती आहे सभिनी मुलाज़िमनि सां। हिकिड़ो मुलाज़िम आहे जेको 40 साल जी सर्विस करे हाणे रिटायरमेंट जी एज खे पहुतो आहे ऐं हुनजी सॼी पेंशन खे हिक ई धक में उॾायो वञे। छा इहो रिफॉर्म आहे? जॾहिं त उहो के ख़्वाब हूंदा हुनजे जेके ज़हन में त हू पंहिंजी न्याणी जी शादी कराईंदो, पंहिंजो घरड़ो जेको आहे ॾींदो मुस्तक़बिल जे लाइ, पर हिननि जेको आहे हुनजी आख़िरी जमा पूंजी खे जेका तीली हणी इहो साबित कयो आहे त ही हुकूमत जेका आहे गवर्नमेंट ऑफ सिंध पंहिंजा आमराणा जेके डिसीशन आहिनि, डिक्टेटरशिप जेको रोल आहे जेको CM सिंध अदा करे रहियो आहे, उनखे यकीनन सोचणु घुर्जे त असां मुलाज़िम कॾहिं बि जेको आहे उनखे बर्दाश्त न कंदासीं। ही जेका स्ट्रगल हली आहे इहा रुकजणी न आहे, इहा स्ट्रगल रहंदी। असां सभई मुलाज़िम हिक ई प्लेटफॉर्म ते आहियूं, को बि असां में फ़र्क़ु कोन्हे को नंढो को वॾो कोन्हे को, सभई जेके आहिनि पंहिंजे हुकूक लाइ उथिया आहियूं ऐं इनशाअल्लाह जेतिरे ताईं असांखे पंहिंजा हुकूक न मिलंदा एतिरे ताईं असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं। असां हाजी अशरफ ख़ासकेली खे इहो ॿुधायूं था त उहो जॾहिं बि जेको आहे ॻाल्हियुनि में टास्क में जॾहिं वञे त बुर्दबारी तो हू अकेलो को गस्टा जो लीडर आहे, तो हू सिंध एम्प्लॉइज अलायंस जो लीडर आहे, जंहिंजे करे असां सभई उनजे बैक में आहियूं ऐं सभई जी जेका इहा इताद आहे एको आहे इनशाअल्लाह ज़रूरु रंग लाईंदो। ऐं तव्हां ॾिसंदो त इहे पेंशन जा जेके नोटिफिकेशन जेके असांजी स्ट्रगल खे छिड़ करण जे लाइ जेके इशू कया विया आहिनि, बार इशू कया विया आहिनि, त इन्हनि खे इनशाअल्लाह कैंसिल कराईंदासीं ऐं पंहिंजा जेके मुखिया मुतालबा हुया उहे बि असां मञाईंदासीं। तव्हां दोस्तनि सभिनी खे गुज़ारिश आहे, मां गज़ेटेड ऑफिसर्स एसोसिएशन जे डिवीज़न जे सदर जी हैसियत सां पंहिंजे सभिनी दोस्तनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त असां ऑफिसर्स सभई तव्हां सां गॾु आहिनि ऐं इनशाअल्लाह जिथे बि जेका आहे तव्हांखे तव्हांजो जेको हाजी अशरफ साहब जो जिथे पघर किरंदो असां उते पंहिंजी रत ॾींदासीं। असां अॻु में बि जेको आहे धरणनि में मौजूदु हुयासीं, हाणे बि असां मौजूदु आहियूं। असां न मैदान छॾियो आहे न असां मैदान छॾींदासीं, असां आख़िरी दम ताईं लड़ाई कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। हाणे लाड़काने ज़िले जे सदर साईं अशफाक अली धामराव गुज़ारिश कंदुमि त अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं अशफाक अली धामराव। मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खरकड़ा लाए सुखन सुता कढाए ओसियड़ो आहे खावड़नि खे फंद जो। मानवारा एम्प्लॉइज अलायंस जा मेंबर साहिबान, उहिदेदार साहिबान, अस्सलाम वालेकुम। या अली मदद जीए सिंध एम्प्लॉइज अलायंस जी हक़ पर जिदोजहद असीं अॼु वचन था कयूं अवां सां त असांजी पूरी PTLF लाड़कानो सिटी हुजे, तालको हुजे या ज़िलो हुजे या डिवीज़न हुजे, सभु जो सभु असांजो स्टाफ कराची हूंदो इंशाअल्लाह ताला। ऐं असां इहो दर्स ॾिनो आहे त हंध बिस्तरा पाण सां गॾु हुजनि इंशाअल्लाह ताला। मुंहिंजो अवां सां वचन आहे जंहिं ॾींहुं मां हितां निकिरंदुमि मूंखे बिस्तरो पुले ते हूंदो। छो त ईअं न थिए त असांजा दोस्त जेके हितां हलनि था उहे टिकेट कटराए वरी इहो ई कोशिशि था कनि त साईं थेली वचन में आहिनि असांखे राति मोटणो आहे। इहे हक़ कोन मिलंदव साईं। जेकॾहिं अव्हांखे पंहिंजी ज़िंदगी बचाइणी आहे त पोइ अव्हांखे उते जेसि ताईं मर्कज़ी काबीना जो हुकुम नथो थिए तेसि ताईं तव्हांखे रोड न आहे छॾिणो या प्रेस क्लब न आहे छॾिणी। बिलावल हाउस बि असांजे इंसान जहिड़ो घर आहे उहो बि। बाक़ी असीं हुननि खे टूंडे मथे मोकिलियूं था, असांजा नुमाइंदा थी वञनि था। नुमाइंदे थी वञण खां पोइ हू
इहो नथा सम्झनि त असीं अवामी नुमाइंदा आहियूं 5 सालनि खां पोइ असांखे वञिणो आहे पंहिंजनि तकनि में हू फिरोन थी था वेहनि यज़ीद थी था वेहनि शिमिर थी था वेहनि असां हिननि खे नथा क़बूल कयूं जिन हिननि उस्तादनि खे हिननि अकुलनि भेनरुनि खे असांजे नियाणियुनि खे जिन तकलीफ़ ॾिनी आहे हिननि निट उस में विहारियो आहे हेड़ी कुछट में गर्मीअ में त असां मैदान में निकिता आहियूं इंशा अल्लाह ताला मैदान मल्हाईंदासीं मां अव्हां बि गुज़ारिश थो कयां त तव्हां बि समूरे जा समूरा पंहिंजा डिपार्टमेंट बंदि करे ताला हणी कराचीअ जो रुख कयो तॾहिं असांखे इहे पंहिंजा मुतालबा मिलंदा इहे न थिए त जीअं मुगल बादशाह चयो त राति हीउ मुंहिंजो खूह आहे इहो खीर सां भरजी सुबुह सां मां भरियल ॾिसां ऐं जॾहिं खीर हुन में विझण जो वारो आयो त हर माण्हूअ चयो त मां छा कयां सुभाणे इहो ॿियो माण्हू आहे पाण इहो वञी खीर हुन में विझंदो उहो पाणीअ जो लोटो विझी आयो हर माण्हू तुंहिंजो पाणीअ जो लोटो भरे वञी हुन खीर में विझी आयो सुबुह जो जॾहिं उहो बादशाह सलामत जॾहिं पंहिंजे हुन खूह ॾिसण खे आयो त सिर्फ़ु उहो पाणीअ सां भरियो पियो ख़ुदा सां ईअं न कयो त जीअं मां तव्हांखे बादशाह जो मिसाल ॾिनो आहे उते ईअं थिए त मां नथो वञा फलाणो वेंदो मां नथो वञा फलाणो वेंदो साईं पोइ हक़ कोन मिलंदव मां तव्हांखे गारंटीअ सां थो चवां हक़ कोन मिलंदव वेर कयो विड़ो विड़ण खां सवाइ ॿी का वाह ई कोन्हे का असां पेटीअल जे हवाले सां गॾु आहियूं तव्हां सां हर मामले में गॾु आहियूं असांजो मर्कज़ी सदर साईं गुलाम रसूल मार साहब बि सी जो मेंबर आहे मां हिते लालकानी डिवीज़न जो पेटीएल जे तरफ़ां ऑर्गेनाइज़र आहियां हिते को बि चेयरमैन कोन्हे को बि जनरल सेक्रेटरी कोन्हे छह असां ऑर्गेनाइज़र आहियूं ऑर्गेनाइजिंग कमेटी मर्कज़ वारनि लाइ थी आहे असां अञा पाण में मिलिया न आहियूं कल्ह मीटिंग हुई मां बि इनशा अल्लाह ताला अॼु साईं वारनि सां मिलंदुमि उन्हनि खां नंबर वठंदुमि कचहरी कंदुमि मां पंहिंजे पेटीएल जे हवाले सां पूरी डिवीज़न ते नज़र रखां थो छो त मुंहिंजे मथां ज़िम्मेवारी अची वई आहे मां ऑर्गेनाइज़र आहियां डिवीज़न जो इनशा अल्लाह ताला लालकानी डिवीज़न मुंहिंजी मुकमिल तौर ते कराची में हूंदी ऐं मां सभिनी खे वरी ॿीहर इहा गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे सभु जो सभु ओॾे हलो ऐं मां पेटेल इश्फाक दामरा पेटेल इश्फाक दामरा मां तव्हांखे हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश कंदुमि ख़ुदा रा तव्हां नाराज़ न थिजो मूंखे ख़बर पई आहे त लालकाने में DC ऑफिस जा मुलाज़िम एहतिजाज ॾेखारे वञी ऑफिसुनि में था वेहनि कंठनार ऑफिस जा माण्हू एहतिजाज करे वञी ऑफिस में अंदरि था वेहनि ईअं न कयो असांखे पकी ख़बर आई आहे मां कूड़ बि न कयां कंहिंते महिरबानी करे ईअं न कयो त तव्हां बैनर खणी तस्वीरूं कढाए नारा हणी अधु कलाक खां पोइ वञी पंहिंजे ऑफिस में वियो तालाबंदी कयो जवान जा पुट आहियो त तालाबंदी कयो मसइला तॾहिं हल थींदा साईं जन 3 मिंटनि जो टाइम ॾिनो आहे पर असां गवर्नमेंट जे ख़िलाफ़ भरिया पिया आहियूं ही नामुराद बि न आहे बेहया आहे बेशरम वज़ीर आला आहे असांखे नथो खपे अहिड़ो वज़ीर आला ते सिंध हुकूमत ते सिर्फ़ वज़ीर आला न आहे इन सां गॾु पूरो छा सदर छा बि आहे जंहिं तव्हांखे यादि हूंदो जंहिं असेंबली फ्लोर ते बीह चयो त असां 1400 साल खां वठी घोड़े ते रिली कुले ते रखी घोड़े ते चढ़ी पिन जो खाधो आहे अॼु बि ईअं ई थो पिन जो थो खाए उनजे ज़हन में उहा 1400 साल वारी हेर पियल आहे तव्हांखे यादि हूंदो कूड़ न थो तव्हांखे यादि हूंदो सरदार शाह हिकिड़ो दफ़ो इंटरव्यू ॾिनो हुयो कराची में सिंध असेंबलीअ में त असीं 1400 साल खां घोड़े ते वेही रिली कुले ते खणी जाते पकी ताते खाधी पिन जो टुकुर खाधो आहे ऐं ख़ुदा गवाह आहे त अॼु बि इहो IMF खां पिन जो टुकुर था खाइनि पिया उहे असां मुलाज़िमनि जो छा क़दुरु कंदा ॿई शइ असांखे नथा खपनि ॿई शइ त नामुराद आहिनि असां हिननि खे हटाइण था चाहियूं हटाए ॾिसण था चाहियूं हटायो फौरन हिननि खे न त वरना तव्हांखे वरी लालकाने जे गिजुनि में अचिणो आहे ॻोठनि में अचिणो आहे हिन दफ़े असां तव्हांखे जे ॿाहुनि बदल खे हीअं उॾारी ॾींदा आहियूं त साईं असां तव्हांजा सभु मसइला हल कंदासीं वाह जो मसइलो हल कयो यादि रखी छॾियो
जेतिरो तव्हां सिंध जे मुलाज़िमनि खे तकलीफ़ ॾियो था इंशाअल्लाह ताला असीं गली हली करण वारा आहियूं रब ऐं रब जो हबीब कंदो मौला अली अलैहिस्सलाम कंदो त तव्हां बि ईअं गिटी गिटीअ में रोड ते पिननि ते नज़र ईंदव असांखे छो त तव्हां हिते सिर्फ़ु सभु तंज़ीमूं त आहिनि पर हिते अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके हिन मुआशिरे खे सुधारनि था उस्ताद वेठा आहिनि प्रोफेसर वेठा आहिनि लेक्चरर वेठा आहिनि असीं दर्स ॾियण वारा आहियूं इहे न के छा साहब बिलावल साहब जमीन साहब मां तव्हांखे बि गुज़ारिश थो कयां किताब ॾियां त तव्हां मूंखे पंहिंजे काबीने जे अॻियां पंहिंजो जेका तव्हांजी मथियां जेके हुकुमरान आहिनि उन्हनि ताईं इहा ॻाल्हि रखो त लालकाणे जा माण्हू पूरे सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज आहिनि तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो कदुरु नथो थिए बहरहाल मां वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदुमि त कराचीअ घणे खां घणा हलो मरण मारण खां सवाइ कुझु न थींदो आहे साईं मता सम्झो त बसि हाणे फलाणो विढ़ंदो मां मोटियो थो वञा कुझु न थींदो आहे मां उहा सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां अलाह साईं खे हिमत ॾींदो तौफ़ीक़ ॾींदो त हिन गवर्नमेंट सां मुआलो अटकाईंदासीं महिरबानी मुलाज़िम आवाज़ नथो ॾे मुलाज़िम आपका के मरकजी अगवान मोहम्मद शरीफ चाचड़ जो गुज़ारिश कंदुमि